मौलाना मुजीबुर रहमान इस्लामिक स्पीचेस सब्सक्राइब ज़रूर करें। इसी का कहीं पूछा को तो सही, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का बाद में पूरी कायनात में नबी का बाद में किए रात मकाम वारो तो हज़रत अली से फरमा अबू बकर इन का बाद में पूछो बे नंबर ते जो उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हुआ ऐं चई ट्रेन जो नालो मूंखे ख़बर आहे पर मां न ॿुधाईंदुमि। साहबा चवनि था या तो हज़रत अली से पंहिंजी तरफ़ जो को माइल थिया या उस्मान रज़ी अल्लाह ताला जी तरफ़ माइल थिया। तो हज़रत अली से फरमा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का बाद में जंहिंजो मक़ाम ऐं मरतबो आहे असां अबू बकर सिद्दीक़ खे मञूं था, इन खां बाद में उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे, ऐं टेन नंबर ते उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमा मूंखे नालो ख़बर आहे पर मां ॿुधाईंदुमि न। पोइ उलमा चवंदा या त हज़रत अली साईं पंहिंजे नाले जी तरफ़ इशारो ॾिनो इन करे उम्मत खे बयानु करे न ॿुधायो, या हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जी तरफ़ इशारो ॾिनई। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां के मुंहिंजे इस्लाम जे अंदरि जंहिं मुंहिंजे मथां तमामु घणो पंहिंजो माल ख़र्च कयो, जंहिं पंहिंजे तमामु घणो माल ख़र्च कयो ऐं जंहिंजो माल मुंहिंजे इस्लाम खे तमामु घणो जे नफ़ो ॾिनो, अल्लाह जे नबी फरमायो साहबा मां कंहिंजो माल एतिरो न आहे। हे साहबा तव्हांखे ॿुधायां तव्हां मां सभिनी मां ज़्यादा में ज़्यादा कंहिंजे माल मूंखे फ़ाइदो ॾिनो आहे? अल्लाह जे नबी फरमायो अबू बकर जो माल मूंखे सभिनी खां ज़्यादा नफ़ो ॾिनो आहे। अल्लाह जे नबी फरमायो मुंहिंजे वस में न आहे, मां ख़लील बणायां अबू बकर खे, ख़लील माना दोस्त, मां अबू बकर खे पंहिंजो ख़लील बणायां, पर ख़लील मां पंहिंजे अल्लाह खे बणायो आहे, मां अल्लाह खे पंहिंजे खे दोस्त बणायो आहे। हा जेकॾहिं अगरि मां कंहिंखे ख़लील बणायां न अबू बकर सिद्दीक़ खे बणायां, पर नबी साईं छा फरमायो अबू बकर मुंहिंजो इस्लामी भाउ आहे, दीन जे एतबार सां अबू बकर मुंहिंजो भाउ आहे। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी क़ुर्बानी बि एतिरी आहे। गार जे टाइम जिन टाइम अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पूरो कुफ़ार ॻोल्हे पियो न, त इन टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं सां गॾु हुया? अबू बकर सिद्दीक़ सां गॾु हुया। अबू बकर सिद्दीक़ गार जे अंदरि हलिया आहिनि ऐं अहिड़ी तरह पूरी गार खे साफ़ हज़रत अबू बकर सिद्दीक़ कयो आहे, ऐं उते 3 राति जेको आहे अबू बकर सां क़याम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो आहे। ऐं इहे नेकियूं जेको आहे न अबू बकर सिद्दीक़ खे तमामु वॾो बुलंदी ते जेको आहे पहुचाए वियो। ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं टाइम हिन टाइम दुनिया खां वञनि पिया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कंहिं साहिबनि जेको आहे घर हुया, अल्लाह जे नबी मर्ज़ुल वफ़ात जे अंदरि हुया, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कि या रसूल अल्लाह नमाज़ जो टाइम थी वियो, नमाज़ केरु पढ़ाई? त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो त मुर्रू अबा बकरिन फलयुसल्ली बिन्नास, अबू बकर खे हुकुम छो था कयो भला त माण्हुनि खे जेको आहे नमाज़ पढ़ाई। त अहिड़ी तरह मां आयशा रज़ी अल्लाह ताला न फरमाया रसूल अबू बकर जेको नरम मिज़ाज जो आहे, नरम उनजो मिज़ाज आहे, तव्हांखे शायदि मुसले ते न ॾिसी ऐं नमाज़ न पढ़ाए सघे, उमर खे हुकुम था कयूं। अल्लाह जे नबी फरमायो न न न न, मां बाद में जेकॾहिं अगरि कोई उम्मत खे नमाज़ पढ़ाईंदो न अबू बकर ई पढ़ाईंदो, उमर जेको न पढ़ाईंदो। अल्लाह जे नबी फरमायो अबू बकर खे हुकुम कयोसि। ऐं अहिड़ी तरह अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला न पंहिंजी ख़िलाफ़त हू नरम हुया तमामु घणा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु हुया, तमामु घणो नरम मिज़ाज, पर जंहिं टाइम ख़िलाफ़त ते वेठा पोइ तमामु घणो सख़्तु थी विया। छाजे करे त माण्हू मथां जेको आहे इस्लाम खां फिरण जी ॻाल्हि कनि, मथां माण्हू जेको आहे इस्लाम जे कंहिं शइ जो इनकार कनि, तमामु घणो उमर रज़ी अल्लाह ताला न फरमायो इस्लाम जंहिं टाइम अबू बकर सिद्दीक़ ख़िलाफ़त ते वेठा न तमामु घणो पोइ सख़्तु थी विया।